Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Babahala. इन अखरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटाभेटी वार्ड नंबर 32। वझ वठी चयाईं फ्रेंड मुंहिंजो मूंखे यू फ़ोन आणे ॾींदो जंहिंमें मूंखे बैलेंस सां गॾु पैकेज कराए ॾींदो हू। हे वाह, हू आहिनि तुंहिंजे दीन जो परे खां ॿिए जिनखे नाहे वासितो, तुंहिंजो शान जल जलाल हू आहिनि तुंहिंजे दीन जा पासबान। अलफ़नून अंबनि जो खारो मूंखे रणल आणे ॾींदो, रणल पंहिंजे बाग़ मां चोसो आणे ॾींदो। दारूं दर्जन जो थींदो मुंहिंजो जिते किथे काफ़ थिए, किथे डोरे शराब आहे, किथे रक़्से हुस्न शबाब आहे, तुंहिंजो शान जल जलाल हू किथे नामदारी नोह ख़ानी आहे। हुया गुफ़्तार गुफ़्तार जा अनमोल ख़ज़ाना जिन ते चटाभेटी लॻी पई आहे, कंहिंजी कंहिं ते कंहिंजी कंहिं ते। ईमानदारी ईमानदारी कंहिंजे नसीहतुनि ते कंहिंजी वसियतुनि ते चटाभेटी लॻी पई आहे। हुया कौल ॿोल कंहिंजे मोहबतुनि ते कंहिंजी हिदायतुनि ते, कंहिंजी लफ़्ज़नि ते कंहिंजी अखरनि ते चटाभेटी, कंहिंजी बैटनि ते हेकांदा शहर हुया। यादगार लम्हा बाज़ार में जो बोल कुझु बोल किरी पिया, महंगा थी विया टोल कुझु मोल किरी पिया। यादि आहे पक्का तूं ज़रूरु ईंदे, ज़रूरु मूंखे एतबार आहे, पोइ बि अलाजे छो छाजे करे दिलि बेक़रार आहे। हुया गॾु थिया ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते, कंहिंजी फसाहत ते कंहिंजी बलागत ते कंहिंजी फलाह ते कंहिंजी सलाह ते चटाभेटी लॻी पई हुई। ख़ुशीअ सां सरस हुआ जेके सरा बि ओही थिया, हुया थिया फोल कुझु कोल किरी पिया। यादि आहे इख़लाक़ बद कुझु बा इख़लाक़ गुफ़्ता, हुया कयाऊं टोल कुझु झोल किरी पिया। यादि आहे ॼाण के अणॼाण जेतिरा वाट ओतिरियूं ॻाल्हियूं, हुया खुलिया किन जा पोल कुझु डोल किरी पिया। यादि आहे उन वेल लॻी सभिनी पंहिंजी जंहिं वेल पाटा पिया, हुया थिया होल कुझु होल किरी पिया। यादि आहे छा वयो छा वापरियो ॼण कल्ह ई कान्हे, हुया थिया छोल कुझु ॾिछोल किरी पिया। यादि आहे कुझु विसरी वियो असरात किन जा तासुरात, मिठू मोहबत में हलिया आयासीं, हुया थिया गोल कुझु गोल किरी पिया। या परवरदिगार करियूं था तोखे हीअ इल्तिजा, असां सभिनी खे भाईचारे जी तौफ़ीक़ कर अता। या परवरदिगार करियूं था तोखे हीअ इल्तिजा, असां सभिनी खे भाईचारे जी तौफ़ीक़ अता कर।